नसीराबाद बाईपास पर जिले कंबर शहजादकोट में ज़रई पानी खोट खिलाफ क़ौम परस्त अॻवान जी अॻवानी में पानी खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बशीर लेगारी जी। बशीर, शहजादकोट जिले के मुख्तलिफ शाखुन में ज़रई पानी की अतरादू खोट खिलाफ जो है जीएसएन महाज के कारकुनन आबादगारन पारा जीएसएन महाज के चेयरमैन रियाज चांडियो की अगवानी में नसीराबाद बाईपास से इंडस हाईवे ते जो धरणो हणियो वियो आहे। अचो तो उन्हनि खां पुछा कयूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध में टिनी बैराजिस ते पानी मौजूद आ। या डिगी तारीख़ रही है तो पंजाब पानी के मुआहदन की तो भनकड़ी कंदो आयो आ। तो सिस्टम में पानी मौजूद आ तो सिजावल बदीन ठट्टो जा आबादगार भी रोडन ते अॼु कंबर जा आबादगार भी इंडस हाईवे ते मौजूद आहिनि जिन जो एहतजाज आ तो ये सारन जी सीज़न आ। 12 महीनन जो उत्तर सिंध के इलाइके ख़ुसूसन कंबर जिले के माण्हुनि जो जियापे जो वडे में वडो ज़रियो ही पेडी सारन जो फसल आ। हिन पीक सीजन में पानी कोने जॾहिं इहो सभु ॼाणनि था त कंबर ज़िले में पीअण जे पाणीअ जो भी सिस्टम इरिगेशन जे पानी ते आ। माफियाउनि जो कब्ज़ो हूंदो त धरती धणी भुख मरंदा। सारी सिंध इन पानी जे लाइ सरापा एहतजाज आ। समूरी सिंध में पानी जी खोट आहे। जोई खां दादू खां वठी उन्हनि बि एहतजाज कया आहिनि। अॼु हिते नसीराबाद वारा शहजादकोट कंबर में बि एहतजाज आहिनि ऐं समूरी सिंध में जेकॾहिं इहा ई पीपल्स पार्टी इहे ई असांजा वज़ीर एहतजाज कनि, जेकॾहिं 100 माण्हू वेठी बि रोडनि ते वेहनि त असांखे असांजो पाणी मिली वेंदो, पर हू पंजाब जे ख़िलाफ़ कॾहिं बि न उथंदा। छो त पंजाब जीअं वो शावरे में हलन पिया। ही कड़ो सच है त बैराजिस जेके आहिनि उहे फुल वहन थियूं पयूं, पर हितां जो इरिगेशन सिस्टम आ वो ख़राब आ। जेके मथिया आबादगार आहिनि उहे भोतारनि ऐं सरदारनि ऐं वॾेरनि जूं ज़मीनूं आहिनि। उहे सभु जेके वॾेरा सरदार जेके आहिनि उहे ज़रदारी लीग सां गॾु आहिनि। हिकिड़ो त उहे पंहिंजूं जेके आहिनि वाटरनि मां पाणी था पियारनि, ॿियो वरी वंजियूं था हणनि, टियों लिफ्टनि ते था पाणी ढोइनि। उन जे करे असांजो आबादगार कंबर शहजादकोट ज़िले जी पुछड़ीअ ते पानी नथो पहुची सघे। जीएसएन महाज जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त हथ वठी जेको आहे सॼी सिंध समेत कंबर शहजादकोट ज़िले जे आबादगारनि जे जेको आहे ज़रई पाणी बंदि करे सिंध जूं लखें एकड़ जेका आहे ज़रई ज़रखेज़ ज़मीन आहे उनखे बंजर कयो पियो वञे। जेसि ताईं कंबर शहजादकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ शाखुनि में जेका अतरादू खोट ज़रई पाणी जी खोट आहे उहा ख़तमु नथी कई वञे तेसि ताईं असांजो ही इंडस हाईवे ते धरणो जारी रहंदो।